अस्सलाम वालेकुम। वालेकुम ये हो खैरियत साहब? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक तबीयत ठीक है? आज बेहतर है माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त बेहतर लगी रही है माशाल्लाह सा। छा ठही रहियो आहे अॼु असांजे किचन में? तलो में असांजे ठाहींदासीं तलो बनास्पति घी सां गॾु सीरो यानी हलवो ठाहींदासीं सूजी जो। हा ज़बरदस्त। इनमें बनास्पति घी जो इस्तेमालु कंदासीं। कुकिंग ऑयल भी तमामु बहितरीनु आहे। विटामिन ए ई डी का भरपूर आहे। लो कोलेस्ट्रॉल आहे। ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर 3 लीटर ऐं 5 लीटर में बॉटल्स मिलनि पियूं ऐं 10 पैक में भी ही मार्केट में अवेलेबल आहे। इनमें सूजी जो हलवो असां जेको ठाहींदासीं हिन लाइ असां खणंदासीं बनास्पति घी हाफ कप तलो बनास्पति घी असां हिन में ऐड करे रहिया आहियूं। अधु कप विझंदासीं बनास्पति घी। सही। ऐं जीअं घी थोरो मेल्ट थींदो त हिन में असां विझंदासीं 1 कप सूजी। सही ठीकु आहे। सूजी खे हल्को सो हिते असां रोस्ट कंदासीं घी जे अंदरि ऐं सूजी विझण सां गॾु ई हिन में असां विझंदासीं इलायची जो पाउडर या तोड़े विझी छॾिजो नंढा फुटा छह। मां एग्जैक्टली इहो ई सोचे रही हुअमि त फैसल इहो छो न ऐड करे रहिया आहिनि, छो त इन जो तव्हां कल्ह ई ॿुधायो त इन जी ख़ुशबू जेका आहे उहा वधीक मज़ेदार थी वेंदी आहे जॾहिं उहो तड़के वारी तव्हां हिन खे फील ॾींदा आहियो न फैसल। सो हली वियो हे जी थोरो सो अच्छा घी इलाही गरम नाहे करणो छाकाणि त सूजी सड़ी वेंदी। ठीकु आहे। जो कलर चेंज हा कलर चेंज ॾिसो असां सिखूं पिया। त ही असां हिन खे हल्को सो हिते रोस्ट कंदासीं 3 खां 4 मिनट। उन जे बाद हिन में विझंदासीं खंडु। सेम क्वांटिटी में जेतिरी तव्हां सूजी खई आहे उन क्वांटिटी में खंडु रखिजो। ओतिरी ही 1 कप आहे या 1 प्याली। अच्छा उन जो रीजन छा आहे? मतलब बैलेंस रहे तो। बैलेंस रहे अगर तव्हां घटि करण चाहियो तक़रीबन ही 1 पा जे क़रीब थी वञे सूजी ना। सही। त हुन में तव्हां 8 खाइण जा चमचा विझंदो। ठीकु आहे। खंडु अगरि टेबल स्पून जे हिसाब सां विझो पिया। अगरि घटि विझणु चाहियो था जीअं शुगर जो माण्हुनि खे इशू थिए थो फिको खाइणु चाहिनि पिया त पोइ तव्हां 4 खाइण जा चमचा विझंदा कयो। सही ठीकु आहे। छोकी सूजी अहिड़ी शइ हिन में अगरि खंडु घटि थी वई न वधाई नथा सघो कच्ची बाद में तयारु थियण खां पोइ नथा विझी सघो न। सही सही। उन में मेल्ट थी उन में मिठो पंहिंजो टेस्ट ॾींदी आहे। त उन टाइम ते तव्हां जेतिरी खंडु कंज्यूम करणु चाहियो था तव्हां विझी सघो था। ठीकु आहे। उन जे बाद असां हिन में खंडु विझंदासीं। बसि ही फुलजणु शुरू थी वेंदी जीअं हिन में घी में हिन में असां खंडु विझंदा। मां हिन में ऑलमोस्ट 7 टेबल स्पून टू 6 टेबल स्पून विझां पियो। मां असल में अंदाज़े सां ई कमु कंदो आहियां त हिन करे तव्हां कंदे कंदे तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो आहे। सही। त बसि हिन खे चङी तरह हिते भुञंदासीं ताकी खंडु बि हिन में मेल्ट थियणु लॻे ऐं सूजी जेका आहे हे उहा बि पची वञे। अच्छा सूजी बिकॉज़ ज़ाहिर तव्हां सूजी ठाहियो तव्हां बेसण जो हलवो ठाहियो तव्हां को बि हलवो ठाहियो इहो हिकु अहिड़ो प्रोडक्ट आहे जेको अगरि कचो रहिजी वञे त पोइ तव्हांजी सॼी महिनत ज़ाया थी वञे। ईअं ई आहे फैसल त छा कीअं ख़बर पई त सूजी हाणे रेडी आहे पची वई आहे? पचाइण जो जेको घी में या जेको असां हिनखे फ्राई कंदा आहियूं न 5 खां 6 मिनट हिनखे पचाइणु खपे पाणी विझण खां पहिरीं ताकी हुनजो कच्चोपन ख़तमु थी वञे हिकिड़ो जी ख़ुशबू अचणु शुरू थिए। हिन जी जेका ख़ुशबू निकिरंदी आहे हू घी में पचण खां ई निकिरंदी आहे या भुञण खां ई निकिरंदी आहे। सही सही। त उनखे घटि में घटि 5 खां 6 मिनट तव्हांखे पचाइणो आहे। हाणे तव्हांखे बि फील थींदी हूंदी हल्की हल्की सूजी जी ख़ुशबू अचे थी। बिल्कुलु 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 फुलजण बि शुरू थी वई आहे थोरी सी डबल चढ़ शुरू थींदी आहे। सही। उन जे बाद असां हिन में विझंदासीं पाणी ऐं पाणी में हिन में विझां पियो 3 कप। 3 कप पाणी 1 पाव अगरि तव्हां सूजी ठाहियो था ऐं उन हिसाब सां अगरि तव्हां वधीक ठाहियो था 4 कप ताईं बि विझी सघो था। हा लेकिन मां 3 कप विझां पई फौरन हीअं थिक थी वेंदी हिन पचाईंदे। इन सां गॾु असां केवड़ा वाटर खयो आहे। केवड़ा वाटर 1 खाइण जो चमचो हुन में थोरो सो 1/4 टीस्पून ज़र्दे जो रंग मिलाई छॾिजो। अच्छा हू डिपेंड करे थो अगरि तव्हांखे नेचुरल कलर में खपे या थोड़ी अहिड़ी त उन में तव्हां कलर न ऐड कयो। सही ठीकु आहे। नॉर्मली मुंहिंजे ख़्याल में घरनि में बिना कलर जे ई थींदो आहे। हे त मुंहिंजे ख़्याल में हो हलवो आहे जेको हलवा पूरी सही उहो ई ठहिबो आहे। बसि हाणे हिन खे पचाइण जे लाइ रखी था छॾूं। हिन खे कंदासीं कवर दम ते अची वेंदी। असां ठाहींदासीं ड्रिंक ऐं हुन खां पहिरीं मां ॿुधाईंदो हलां की फलक जा चांवर तमामु बहितरीनु आहिनि एक्सट्रीम क्वालिटी आहे हिन जी। ऐं ही ठाहिण में जीअं 1 कप अगरि तव्हां पिसाईंदो जॾहिं तव्हां हिनखे बॉइल कंदो त ही 5 कप ठही वेंदा आहिनि। ही वारी अगरि क्वालिटी तव्हां वठो त एक्सट्रीम क्वालिटी जेका हिननि जी फलक जी हिन जो 1 किलो वारो बि पैकेट आहे 5 किलो वारो बि आहे ऐं 1/2 किलो वारो ऐं पाव वारा ही पैकेट बि अची विया आहिनि हिन में मार्केट में पाव वारा पैकेट बिल्कुलु। हिननि जो पकोड़ा क्रिस्पी मिक्स बि मिले पियो ऐं हिननि जी बिरयानी आहे डिफरेंट क़िस्म जा हिननि जा फ्लेवर चाट मसाला आहे पिंक सॉल्ट आहे सभु कुझु आहे। इलाही सारी हिननि में शयूं तव्हांखे मिली वेंदियूं। सही। इन खां पोइ असां जो ड्रिंक करशी जामे शीरी जी ड्रिंक हिते इलायची फ्लेवर में ड्रिंक तयार थी रही आहे। ओके सही। तक़रीबन 1 चांहि जो चमचो पिसाईंदो त 2 टेबल स्पून ठही वेंदो आहे। सही सही। ऐं हिन में असां विझंदासीं 4 खाइण जा चमचा जे 1 गिलास पाणी में ऐं अगरि तव्हां 1 जग ठाहियो पिया त हुन में 1/2 कप विझंदो। 1/2 कप ठीकु आहे।
इहो अगरि तव्हां विदाउट शुगर मिक्सचर ठाहियो कुझु माण्हुनि खे प्रॉब्लम हूंदी आहे उहो शुगर ऐड करे पोइ पी रहिया हूंदा आहिनि सही बट मुंहिंजे ख़्याल में करशी जामी श्री जो पंहिंजो फ्लेवर ई एतिरो शुगर फ्री रिच भी आहे अचे पियो हिननि जो शुगर फ्री बि अचे पियो बिल्कुलु हुनजो पंहिंजो फ्लेवर ई एतिरो रिच आहे जो शुगर जी ज़रूरत हूअं बि न पवंदी हा आहे अच्छा हिन जो शुगर फ्री भी मार्केट में अवेलेबल मुंहिंजी मदर बि वेंदियूं आहिनि न रोज़ा रखंदियूं आहिनि त शुगर फ्री मां वठंदो आहे हिननि जे लाइ सही 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 ज़बरदस्त सो करशी जामी श्री जेको लाइफ रिफ्रेशिंग आहे उनजी ड्रिंक बि रेडी थी वई आहे तलो बनास्पति घी में असां ठाही रहिया आहियूं सूजी जो हलवो तयारु थी वियो असांजो चलो बंदि करे छॾंदासीं फ़ौरन क्विक रेसिपी आहे जल्दी तयारु थी वेंदी फ़ौरन ई तयारु थी वियो त ज़बरदस्त तरीक़े सां तयारु थी वियो बिल्कुलु वही हलवो आहे जेको असां हलवा पूरी सां गॾु खाईंदा आहियूं सही 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 अच्छा घरनि में उहो बि थोरो सो थिक ठहंदो आहे हे मुंहिंजे ख़्याल में हो वारो ही आहे थोरो सॉफ्ट आहे हा सॉफ्ट वारो आहे लेकिन ॿार शौक़ सां खाईंदा थोरो सॉफ्ट हुजे न त पोइ सभु शौक़ सां खाईंदा पराठनि सां गॾु ॾाढो ज़बरदस्त लॻंदो हा ऐं आहे वरी कलर हुजे त पोइ छा ई ॻाल्हि हुजे गॾोगॾु दस्तरखाननि ते हमेशह सजंदो आहे टपाल मेज़बान जी चांहि हमेशह दस्तरखान ते सजंदी आहे टपाल मेज़बान जेका सिंध जी शान आहे सिंध जी नंबर 1 चांहि आहे टपाल मेज़बान जी तलो बनास्पति घी में असांजो ज़बरदस्त सो हलवो जेको आहे उहो रेडी थी वियो आहे पोइ हिनखे आख़िर में तव्हां गार्निश कंदो बादाम हा सां उहा त ज़रूरी आहे उहो त सिग्नेचर थिंग आहे फैसल जी न गार्निशिंग न हुजे कीअं थो थी सघे हे असांजो हलवो तयारु थी वियो सही ऐं बस कंप्लीट ज़बरदस्त जी ज़बरदस्त रेसिपीज़ असांजो जेके आहिनि उहे रेडी थी चुकियूं आहिनि सलाम रमज़ान जे किचन में थैंक यू सो मच फैसल हमेशह ज़बरदस्त रेसिपी असांखे सेखारण जे लाइ सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो